مدینے وارن لائے نہ، خاص علاقے جے لائے نہ، بلکہ مشرق کا مغرب، شمال کا جنوب، جیس تائیں انسانیت موجود آہی، جیس تائیں زمین موجود آہی، جیس تائیں شمس و قمر جی روشنی موجود آہی، محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جن جی رسالت، جن جی امامت، جن جی نبوت جی انتہا بھی اس تائیں پہتی۔ مختصر حمد و صلاۃ کھان بعد اج موضوع ہے عظمت رسول صلی اللہ علیہ وسلم۔ انسان انہیں جے نظر جا سب نظارہ، فکر جا سب دھارا، عزم و یقین جو تمام منزلوں، وہم جا سب قافلہ، دل جوں تمام تابعانیوں جتے ختم تھین تھیوں، عظمت رسول صلی اللہ علیہ وسلم اتاں کھاں شروع تھیے تھی۔ آؤں سمجھا تو کہ آسمان جا ستارہ، یہ باغن کے اندر محکندڑ کھلائیں گلہ، یہ زمین تے پکھڑل ذرات، سمندرن کے اندر قطرات، کائنات جو ذرو ذرو، انہن جو شمار کرن، انہن کے بیان کرن ممکن آہے، لیکن عائشہ جے تاجدار آمنہ جے لال جناب محمد الرسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن جی سیرت جو کو پہلو، جن جو تعلق عظمت سان ہوجے، مقام سان ہوجے، شرف سان ہوجے، سیرت سان ہوجے، سجی انسانیت گد تھی کرے انہیں کے بیان کرے نہ تھی سگی۔ نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم جن جی پیدائشی یتیمی کھاں تھی، دنیا جو انسان انہیں جلا سب کھاں وڈو سہارو سنسپی ہوندو آہے، جے کو بار یتیم تھی کرے پیدا تھیندو آہے، دنیا دی زندگی میں انہیں کے کئی مشکلاتوں، مشکل گھڑن کھاں گزرنوں پوندو آہے، لیکن ہن یتیم جی یتامتی عجیب آہی جو ہر معاملو اللہ جے طرف کھاں تھیے تو تاں جو جڑے نبی بنجن تھا مکے جا مشرکہ تاں نہ ڈین تھا، اللہ انہیں یتیمی جے دور کے بیان کندے فرمائے تو الم یجدک یتیما فآوا، اے نبی توکھے اکیلو چون وارا، توکھے بے نسل چون وارا، تنجے بارے میں یہ نظریو رکھن وارا تین جو کو ساتھ نہ ہے، انہن کے خبر دے الم یجدک یتیما فآوا، تو جن یتیم ہوئیں ترہم تو کہ عرش واری پالیو۔ پان صلی اللہ علیہ وسلم جن جے عظمت جے کہیں پہلو کے ڈسوں تھا، امام شافعی رحمہ اللہ جن جو قول یاد اچے تھو تا ان ہستی جی عظمت کے چھا بیان کندے، ما اوتی نبی من معجزت ولا فضیلت الا لنبینا نذیرھا، آدم علیہ السلام کا وٹھی کرے عیسیٰ علیہ السلام تائیں جے کے اب نبی ऐं رسول آیا، ہر رسول جو پنجے امت کے اندر ایک شان ہو، ہر رسول کئی معجزات ऐं عظمتوں کھنی کرے آیو، فرمائی تمام انہن انبیاء جی عظمتن کے جمع کندیں، محمد کریم صلی اللہ علیہ وسلم انہن تمام صفات ساں تمام کے متصف نظرین۔ کائنات کے اندر انسان جی عظمت کے سمجھن جے لائے سب کھاں پہریں انہیں جے خاندان کے ڈٹھو ونجبو آ، جیترے قدر خاندان عظیم ہوندو آ
एतिरे क़दुरु उन ज़ात जी अज़मत हूंदी आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे तमाम अंबिया ऐं रसूल जंहिं जंहिं ख़ानदान में आया, उहो ख़ानदान उन उम्मत जे लाइ बेमिसल हो। लेकिन मजमा जे तौर ते आदम अलैहिस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं अचण वारी इंसानियत जे अंदरि जेकॾहिं कंहिं अज़ीम ख़ानदान खे ॻोल्हियूं था त आमना जो लाल मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु हाशिम कबीले खां आया, जंहिंजे मिसल को कबीलो काइनात में पैदा ई न थी। पाण जे ॾाॾे अब्दुल मुत्तलिब जा 10 पुट, कंहिंजो नालो अब्दुल शम्स आहे, कंहिंजो नालो अब्दुल उज़्ज़ा, कंहिंजो नालो अब्दुल लात आहे। लेकिन जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वालिद माजिद बणिजे थो, उन्हनि जो नालो अब्दुल्ला। अब्द जी माना बानो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं कबीले खां पैदा थियनि था, बनु ज़हरा कबीला, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वालिदा जो कबीलो आहे, उन कबीले जे अंदरि कई औरतूं आहे। लेकिन पाण जी माउ जो नालो आमना आहे, जंहिंजी माना अमन खे फैलाईंदड़। अहिड़े तरीक़े सां बनु असद कबीले जे अंदरि कई दायूं आहे, जिन जा मुख़्तलिफ़ नाला आहे। जंहिं दाई जो इंतिख़ाब अब्दुल्ला जे दुर्र यतीम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ इंतिख़ाब थिए थो, उन जो नालो हलीम आहे, जंहिंजी माना बुर्दबारी, जंहिंजी माना हिलिम। सुलेमान मंसूर पूरी रहमहुल्लाह सीरत जो हिकु वॾो शारे आहे, हिकु वॾो मुअर्रिख़ आहे, जंहिं नबी साईं जे सीरत खे बयानु करण जे लाइ अरब क़ौम जी सॼी सीरत खे किताबनि जी सूरत में मुअय्यन कयो आहे। उहो फरमाए थो त उहो शख़्स जंहिंमें उबूदियत जो खून हुजे, जंहिंखे अमन जी गोद मिले, जंहिंखे हिल्म जो खीर मिले, उहो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई बणिजी सघे थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़मत जे एतबार सां दुनिया जे अंदरि हर शइ खे ॾिठो वञिबो आहे। ज़ात जे एतबार सां बि अज़मत हूंदी आहे, किरदार जे एतबार सां बि अज़मत हूंदी आहे। जेकॾहिं किरदार खे ॾिसूं था त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रब फरमाए थो, आउं कसम खणा थो कलम जो, हर उन शइ जो जंहिंखे कलम लिखे थो, इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, तूं अज़ीम अख़लाक जो मालिक आहे। आउं कसम खणा थो ऐ यासीन वल क़ुरआनिल हकीम, क़ुरआन हकीम जो कसम आहे। इन्नका लमिनल मुरसलीन, ऐ यासीन तूं मुंहिंजो ख़ासि रसूल आहे। वरफ़अना लक ज़िक्रक, ऐ नबी तुंहिंजे किरदार जे बारे में पुछण वारनि खे ख़बर ॾेई छॾ। मूं तुंहिंजी अज़मत खे, तुंहिंजे मक़ाम खे, तुंहिंजी मनसब खे, तुंहिंजी ज़ात खे, तुंहिंजे किरदार खे काइनात के अंदरि अज़ीम बनाए छॾियो, बुलंद बनाए छॾियो, बेमिसल करे छॾियो। जहिड़े तरीक़े सां अल्लाह पंहिंजी ज़ात में बेमिसल आहे, उन जो को शरीक न आहे, उन जो को निद न आहे, उन जो को मिसाल न आहे, उन जो मिसाल ॾियणु जाइज़ न आहे। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह पंहिंजे रसूल खे तमाम सिफ़ात जे अंदरि कामिल बनाए करे, बेमिसल बनाए करे दुनिया जे साम्हूं हिकु अज़मत भरियो मिसाल पेश करे छॾियो। त
किरदार खे ॾिठो वञिबो आहे, अहिड़े तरीक़े सां ज़ात खे ॾिठो वञिबो आहे। ज़ात जेतिरी अज़ीम आहे एतिरे क़दुरु अज़मत खे ॼातो वञिबो आहे। दुनिया जे अंदरि ज़ात जे एतबार सां सभ खां पहिरीं हुस्न हूंदो आहे। हुस्न जे ज़रिए ई ख़बर पवंदी आहे। अॼु असांजे साम्हूं हिकु बेसुरा इंसान आहे, काणा इंसान आहे, नबूवत जे नाले सां पेश कया वञिबा आहिनि। ॿिया सभु दलील हिकु तरफ़, असां उन्हनि जे चेहरनि खे ॾिसी करे इहो ई दलील पेश कंदा आहियूं त इन्हनि जे चेहरनि ते ई नहूसत छायल आहे। नबी कीअं बणिजी सघनि था त नबीअ जे अंदरि हुस्न जो बि मुक़ाबिलो हूंदो आहे। काइनात जे अंदरि यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न मशहूर आहे, लेकिन आमना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हुस्न सां मुनव्वर बणजनि था जो पाण खे ॾिसण वारा, पाण सां गॾु रहण वारा सिर्फ़ हिकु ॾींहं जी ॻाल्हि न आहे, हफ़्ते जी ॻाल्हि न आहे, महीननि जी ॻाल्हि न आहे, 22 साल राति ऐं ॾींहुं गॾु गुज़ारण वारा, 23 साल जो अरसो पाण सां गॾु गुज़ारण वारा, नबूवत खां अॻु नबूवत खां बाद लैलो नहार गॾु गुज़ारण वारा, 63 साल जो अरसो। लेकिन जॾहिं सुवाल कयो वञे थो आमना जे लाल जे हुलिये जे बारे में, को इहो चवे थो पाण सोन खां वधीक रोशन हो, को ईअं चवे थो पाण चांदीअ खां वधीक चमकदार हो, को ईअं चवे थो तलवार जे धार खां पाण ज़्यादा चमकंदड़ हो, को ईअं चवे थो कअन्नहु क़ित्अतु क़मरिन, गोया के पाण चंड जा टुकड़ा आहिनि, को ईअं चवे थो कअन्न शम्स तजरी अला वजही, गोया के सिज पाण जे चेहरे मुबारक तां चक्कर ॾेई रहियो आहे। काइनात जे अंदरि सीरत जा जेके बि किताब आहिनि, अहादीस जा जेके बि किताब आहिनि, असहाब मोहम्मद बजा जिन जिन सहाबा पंहिंजे सूरत खे बयानु कयो आहे, तव्हां उन्हनि सभिनि खे जमع कंदा फ़ैसिलो करे न सघंदा त आमना जे लाल जो चेहरो मुबारक केतिरे क़दुरु हसीन हो। वजह इहा आहे, तव्हां चंड जे तरफ़ ॾिसंदो, मुशाहिदो करे ॾिसो, असां करे चुका आहियूं। हदीस खे सम्झण जे लाइ तव्हां पंहिंजे नज़र खे हिकु दफ़ा टिकाईंदो, चंड तव्हांखे ख़ूबसूरत नज़र ईंदो, वरी नज़र मोटाए करे दुबारा ॾिसंदो, वरी उन खां ज़्यादा ख़ूबसूरती नज़र ईंदी, बार बार ॾिसंदो, तव्हां फ़ैसिलो करे न सघंदो केतिरे क़दुरु ख़ूबसूरत आहे त आमना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न जे एतबार सां एतिरा त मुनव्वर हुआ, जंहिंजो नूर दुनिया में फैलजंदो रहियो। हर अचण वारे नई ख़ूबसूरतीअ सां पंहिंजो दीदार कयो, पंहिंजे चेहरे मुबारक जो हुलियो हर ॾिसण वारे पंहिंजे नज़र सां, पंहिंजे अक़ल सां, पंहिंजे अंदाज़ सां ई बयानु कयो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि सिज खे सिराज चयो आहे, वजअल शम्स सिराजा, असां सिज खे सिराज बनायो आहे। सिराज जी माना ॾीओ। नबी साईं खे फरमाई असां तव्हांखे सिराज मुनीर बनायो आहे। सिराज जी माना ॾीओ, मुनीर जी माना रोशन ॾीओ। सिज जे बारे में फरमाई जाल शम्स सिराजा, सिज हिकु ॾीओ आहे, हिकु सैयारो आहे। मोहम्मद करीम जे बारे में फरमाई असां उन्हीं खे मुनव्वर सिराज बनायो, मुनव्वर ॾीओ बनायो, जंहिंजो हिकु मफ़हूम इहो आहे जहिड़े तरीक़े सां सिज जे उभरण खां बाद कंहिं क़िस्म जी का गुंजाइश बाक़ी न आहे, को शक बाक़ी न रहंदो त आसमान ते सूरज बाक़ी आहे या न, मौजूद आहे या न। नज़र रखण वारो, बग़ैर नज़र रखण वारो सभु इहो ई सम्झे थो सूरज मौजूद आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
जेस ताईं न आया दुनिया जा माण्हू अल्लाह खां तलब कंदा रहिया, यहूदो नसारा दुआ घुरंदा रहिया। आख़िरी नबी मबूस फरमाए असां उन सां गॾिजी करे तुंहिंजे दीन खे अॻिते फैलायूं। पाण अचनि था, अल्लाह पाण खे सिराज मुनीर बनाए करे सम्झाइण चाहियो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी दलाइल सां शरीयत सां एतिरो त वाज़े आहे जंहिंजे अचण खां बाद कंहिं शक ऐं शुबे जी का गुंजाइश बाक़ी न आहे। अहिड़े तरीक़े सां सिज उभरण खां बाद उन जी रोशनी फैलिजे थी, आम थी वञे थी। आदम अलैहिस्सलाम आयो, इब्राहिम खलील आयो, मूसा कलीमुल्लाह आयो। जंहिं मुल्क में आया उन क़ौम जा नबी, उन उम्मत जा नबी, बकाया इलाइक़नि में ख़बर बि न हुई त को नबी मौजूद आहे, को रसूल आयल आहे। लेकिन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था जहिड़े तरीक़े सां सिज जी रोशनी जेसि ताईं ज़मीन विछायल आहे, आसमान फैलियल आहे, सिज पंहिंजी रोशनी उन जॻह ताईं पहुचाए थो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सिराज बनाए करे सम्झाइण चाहियो त मुंहिंजो नबी सिर्फ़ मके वारनि लाइ न, मदीने वारनि लाइ न, ख़ासि इलाइक़े जे लाइ न, बल्कि मशरक़ खां मग़रब, शिमाल खां जुनूब, जेसि ताईं इंसानियत मौजूद आहे, जेसि ताईं ज़मीन मौजूद आहे, जेसि ताईं शम्सो कमर जी रोशनी मौजूद आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी रिसालत, जिन जी इमामत, जिन जी नबूवत जी इंतिहा बि एसि ताईं पहुती। अल्लाह ताला सिज सां तशबीह ॾेई करे इहो सम्झाइण चाहियो आहे सूरज ॾींहं जो उभरंदो आहे, लेकिन उन्हनि जे उभरण खां अॻु में राति जे अंधेरे खे ख़तम करण जे लाइ आसमान ते मुख़्तलिफ़ सयारा सितारनि जे सूरत में नज़र अचनि था, जेके राति जे अंधेरे खे रोशनी में तब्दील कंदा रहनि था। ज़्यादा अंधेरो बाक़ी नथो रहे, लेकिन जीअं ई सूरज उभरे थो कंहिं सितारे जे रोशनीअ जी ज़रूरत बाक़ी नथी रहे। अल्लाह सम्झाइण चाहियो त उम्मत मोहम्मदिया जा मुस्लमानो, तव्हां खां अॻु में जेके बि उम्मतूं आयूं उन्हनि ताईं पैगाम पहुचाइण जे लाइ सितारनि जे सूरत में अंबिया ऐं रसूल आया। इब्राहिम खलीलुल्लाह हुजे, मूसा कलीमुल्लाह हुजे, ईसा रूहुल्लाह हुजे, दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं तौहीद जे पैगाम खे, इल्म जी रोशनीअ खे फैलाईंदा रहिया। लेकिन जीअं ई मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, हाणे कंहिं सितारे जी ज़रूरत न आहे। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन। मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जा रसूल ऐं ख़ातमुन नबिय्यीन आहिनि। पाण जे अचण खां बाद दुनिया जी कुंड कुर्छ ताईं क़ुरान और हदीस जे सूरत में रोशनी फैलिजी चुकी। जेसि ताईं दुनिया बाक़ी रहंदी, इहा रोशनी भी बाक़ी रहे। अल्लाह तबारक व तआला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन अज़मत सां मोकिलियो आहे जंहिंजा बेपनाह मिसाल मौजूद आहे। हिकु नंढो मिसाल, एतिरी अज़मत, एतिरो मक़ाम, एतिरो शान जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान ते अल्फाज़ नथा आणे, सिर्फ़ दिल में ख़्याल पैदा कनि था। अल्लाह ताला उन ख़्याल खे क़बूल कंदे जीअं अल्लाह जो नबी चाहे थो, अल्लाह ईअं करे ॾेखारे, जंहिंजा कई मिसाल मौजूद आहिनि। मशहूर मिसाल नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नबी मबऊस थियनि था। मुसलमाननि जो क़िबलो बैतुल मुक़द्दस आहे। पाण बि हुक्म जी तकमील कंदे बैतुल मुक़द्दस जी तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा रहिया। 13 साल जो अरसो बैतुल्लाह साम्हूं हो, क़िबलो बैतुल मुक़द्दस हो। वरी मदीने पहुता, हाणे मदीने खां बैतुल मुक़द्दस उत्तर बणिजे थो, बैतुल्लाह ॾखण आहे। पाण उत्तर मुंहुं करे निमाज़ पढ़नि था, लेकिन दिल जी हिकु चाहत आहे, हिकु ख़्वाहिश आहे। ख़्वाहिश इहा आहे त
तो सॼी इंसानियत खे उन शहर जे तरफ़ उन घर जे तरफ़ मोटायो वञे जेको घर बाबा इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे हथनि सां ठाहियो, जेको शहर नबी साईं जे विलादत जो शहर आहे, जंहिं शहर जी अज़मत एतिरे क़दुरु आहे जो अल्लाह ताला नबी साईं पैदा थियनि था उन शहर जो कसम खणनि था, ला उक़्सिमु बिहाज़ल बलद। उन शहर खे अज़मत एतिरी मिले थी, अल्लाह पंहिंजे रसूल खे हुकुम करे थो, वाबुद रब्ब हाज़िहिल बलदतिल्लज़ी हर्रमहा। ऐं नबी उन रब जी इबादत कर जेको जंहिं रब हिन शहर खे हुरमत वारो शहर बनायो आहे। उहो शहर जंहिं शहर जे अंदरि पाण जी नंढपण जा ॾींहं गुज़रनि था, पाण जो आबाई शहर आहे, जंहिं शहर में पाण जवानी खे पहता, जंहिं शहर में पाण खदीजतुल कुबरा सां शादी कनि था, जंहिं शहर में पाण जो ख़ानदान तैयबो ताहिर फातिमा रुकैया उम्मे कुलसूम जी सूरत में हिकु घराणो बणिजे थो, जंहिं शहर जी दरो दीवार पाण सां मोहबत करे थी, जंहिं शहर जा पत्थर बि पाण ते सलाम कनि था, पाण चाहिनि था सॼी इंसानियत जूं निगाहूं उन शहर जा मोटनि, लेकिन हुकुम अल्लाह जो आहे। अल्लाह पाण खे हबीब बनायो आहे। खलील एतराज़ बि कंदो आहे, हबीब सिर्फ़ हुक्म ते अमल कंदो आहे, एतराज़ जी गुंजाइश न हूंदी आहे। 13 साल गुज़रिया, 2 साल ॿिया गुज़री चुका, 15 साल जो अरसो बैतुल मुक़द्दस ॾांहुं निगाहूं करे निमाज़ पढ़नि था। अॼु दिलि में ख़्याल आयो, दिलि में ख़्याल, निगाहूं आसमान ॾांहुं खणायूं, ज़बान ते अल्फाज़ न आया, लेकिन अर्श वारे आसमान खां हुकुम नाज़िल कयो, क़द नरा तक़ल्लुबा वजहिक फ़िस समा। ऐं नबी तुंहिंजे चेहरे खे बार बार आसमान ॾांहुं खजंदे ॾिसूं था। मज़ीद जो सीगो आहे जंहिंजी माना इहा आहे त बार बार मथे खजणु, इहा शइ दलील आहे त पाण ज़बान ते अल्फाज़ नथे आणणु चाहियूं, पाण नथे चाहियूं त अल्लाह ताला खे इहो अर्ज़ कीअं करिया, लेकिन अल्लाह फरमाए थो असां तुंहिंजे निगाहनि खे, तुंहिंजे चेहरे खे आसमान ॾांहुं खणंदे ॾिसूं पिया। फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। ऐं नबी जेको क़िबलो तोखे पसंदि आहे उनखे काबो बनायो। अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि कई शयुनि जा कसम खया आहिनि, जानवरनि जा कसम आहिनि, नबातात जा कसम आहिनि, मुख़्तलिफ़ शयुनि जा मलाइकनि जा कसम आहिनि, घोड़नि जा कसम आहिनि। छो त अल्लाह ताला कंहिं शइ जो पाबंद न आहे, जीअं चाहे कलाम बयान करे सघे थो। उम्मत खे सम्झाइण जे लाइ अल्लाह मुख़्तलिफ़ तरीक़ा अपनाया आहिनि, लेकिन क़ुरान करीम जे अंदरि कंहिं नबी या रसूल जो अल्लाह कसम न आहे खयो। अज़ीम रसूल आया, नूह अलैहिस्सलाम जहिड़ो पैगंबर जंहिं 950 साल ताईं राति ऐं ॾींहुं गलियुनि ऐं चौराहनि ते पत्थर बि खाधा, गारियूं बि ॿुधियूं, ताना बि सहिया, ऐलान कंदो रहियो, ला इलाहा इल्ला अंत, अल्लाह खां सवा को इलाह न आहे, को माबूद न आहे। इन दावत जे पेश कंदे 950 साल ताईं को पोइलक बि न बनियो, सवाइ चंद माण्हुनि जे एॾी तकलीफ़ सहण वारो पैगंबर आहे जंहिं 950 साल जो अरसो अल्लाह जी वहदानियत ख़ातिर एतिरी तकलीफ़ खई, लेकिन उन जो कसम न आहे खयो। इब्राहिम खलील जंहिंजी ख़ुलूवत जो मिसाल अल्लाह क़ुरान करीम में पेश कयो आहे, लेकिन कसम न आहे खयो। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तारीफ़ कई अथसि। अल्लाह ताला कंहिं नबी या रसूल जो कसम खयो आहे त उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। सिर्फ़ पाण जो कसम न, पाण जंहिं शहर में पैदा थिया अल्लाह उन शहर जो बि कसम खयो। पाण ते जेको किताब नाज़िल थियो, जेको नबूवत जो मनसब अता थियो, अल्लाह उन मनसब जो कसम खयो। पाण ते का तकलीफ़ पए थी, अल्लाह उन तकलीफ़ खे दूर करण जे लाइ पहिरीं कसम खयो
त हिन आयत जे अंदरि अल्लाह रसूलुल्लाह जी ज़ात जो कसम खणे थो। कसम अजीब आहे, सिर्फ़ चेहरे जो न, सिर्फ़ जिस्म जो न, बल्कि अल्लाह ताला रसूलुल्लाह जी उम्र जो कसम खणे थो। उम्र जे अंदरि नंढपण बि आहे, जवानी बि आहे, ऐं अखलाक बि आहे, किरदार बि आहे। अल्लाह सम्झाइण चाहे थो, ऐं मुस्लमानो, मूं तव्हांजे तरफ़ हिकु अहिड़ो रसूल मोकिलियो आहे, ल अमरुका, ऐं नबी तुंहिंजी उम्र जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजी अखलाक जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजे किरदार जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजे जलाल जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजे कमाल जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजे लैलो नहार जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजी नंढपण जो कसम आहे, ल अमरुका तुंहिंजी जवानी जो कसम आहे। इन्नहुम लफी सकरतहिम यामहून, तुंहिंजा दुश्मन नशे में हैरान रहनि था। अल्लाह उन वक़्तु कसम खयो जॾहिं मके जा मुशरिका पाण जी मुखालफ़त कंदा हुआ। अॼु बि मुल्हिद रसूलुल्लाह जी मुखालफ़त करे थो। फ़र्क़ु इहो आहे, उहे मुशरिका जिन जे साम्हूं पाण नबूवत जा ॾींहं गुज़ारिया, नबूवत खां अॻु में 40 साल जो अरसो गुज़ारियो, उहो पाण जे ज़ात जा अखलाक जा क़ाइल हुआ, पाण जे ज़ात जा इनकार करण वारा न हुआ, पाण जे अखलाक खे पंहिंजे दरमियान मिसाल जे तौर ते पेश कंदा हुआ। उहे जेकॾहिं मुखालफ़त कंदा हुआ त उन पैगाम जी कंदा हुआ जेको पैगाम खणी करे आया। जहिड़े तरीक़े सां अबू जहल, जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था हाज़ा फिरऔनो हाज़िहिल उम्मा, हिन उम्मत जो ही फिरऔन आहे, उहो बि नबी साईं खे चवणु लॻो या मोहम्मद इन्ना ला नुकज़्ज़िबुका वलाकिन नुकज़्ज़िबु बिमा जिअत बिही, असां तोखे कूड़ो नथा चओ, बल्कि जेको पैगाम खणी करे आयो आहे असां उन जी तकज़ीब करियूं। या बदनसीबी हिन दौर जे माण्हुनि खे लाइक़ु आहे जो नबी साईं जे अखलाक ते अल्फाज़ खणनि था। जंहिं ज़ात ते अखलाक जो कसम अर्श वारे खयो, जंहिं ज़ात ते अखलाक ऐं किरदार जो पंहिंजा त पंहिंजा पर पराया बि गवाही ॾियनि था। सिर्फ़ उन वक़्त जी ॻाल्हि न आहे, अॼु ॾींहं ताईं कई अहिड़ा हिंदू मौजूद आहिनि जिन नबी साईं जे शान में अज़मत में किताब लिखिया आहिनि त काइनात इंसानियत के अंदर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जहिड़ी अज़ीम हस्ती न गुज़री आहे न गुज़री सघे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अज़मत जा लाइक़ु आहिनि। पाण हुकुम फरमाइनि था त को शख़्स कावड़ जी हालत में फ़ैसिलो न करे, छो त कावड़ जी सूरत में फ़ैसिलो करण वारो दुरुस्त फ़ैसिलो न कंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं फ़ैसिलो अचे थो, ॿ शख़्स आहिनि, हिकु यहूदी न आहे, गैर मुस्लिम न आहे, मुस्लमान आहिनि, पाण जे साम्हूं फ़ैसिलो खणी करे आया। पाणीअ जे बारे में फ़ैसिलो आहे, अॻु में बि तव्हां ॿुधी चुका आहियो। हिकु अंसारी सहाबी आहे, ॿियो नबी साईं जो रिश्तेदार आहे, जेको पाण जो रिवेझो रिश्तेदार आहे, उन जी बनी पहिरीं आहे, अंसारी जी बाद में आहे। अंसारी एतराज़ करणु लॻो त ही पाणीअ खे छॾे ॾे, पहिरीं आऊं बनी प्यारियां, उन खां बाद पंहिंजी बनी प्यार। हालांकि उसूल इहो आहे त जंहिंजी बनी पहिरीं आहे पाणी उहो प्यारे, तंहिं करे पाण इहो ई फ़ैसिलो कयूं। पाण फरमाइनि था इश्क या ज़ुबैर, ऐं ज़ुबैर पंहिंजी बनीअ खे पाणी प्यार, सुमर सिलिल माअ इला जारिका, पोइ पंहिंजे पाड़ेसरी जे तरफ़ पाणीअ खे छॾे ॾे, यानी पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ पाणी पीआरे करे अॻिते छॾ। उहो अंसारी सहाबी नाराज़ थी पए थो, इंसान हुआ, ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, उहे बि सहाबी हुआ। जो सहाबी आहे मस्जिद जे अंदरि पेशाब करे थो, छो त ख़बर न हुई, अञा नवां मुस्लमान हुआ, त ईअं हिन सहाबीअ खां ग़लती थी वई। कावड़ में आयो, नबी साईं खे चवणु लॻो ही तव्हांजो रिश्तेदार आहे, तंहिं करे तव्हां इहो फ़ैसिलो कयो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि फ़तग़य्यरा वजहु रसूलिल्लाह, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरे मुबारक ते कावड़ जा आसार ज़ाहिर थी वञनि था। अम्मा आयशा फरमाए थी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़ुशि हूंदा हुआ, चेहरो मुबारक ईअं चमकंदो हो जीअं गोया के आसमान जे बादल खां
खेवन ज़ाहिर थिए ऐं गुम थी वञे हली। रात जे अंधेरे में उन नंढड़े खीमे जे अंदर जंहिंमें का रोशनी न आहे, अम्मा आयशा फरमाए थी पाण मुरकंदा हुआ, रोशनी ईअं ज़ाहिर थींदी हुई, लेकिन जॾहिं नाराज़ थींदा हुआ चेहरो मुबारक ॻाढ़ो थी वेंदो हो, महसूस ईअं थींदो हो गोया के अनार पंहिंजे चेहरे ते निपुड़ियो। पाण नाराज़ थी पवनि था, हुकुम जारी कनि था, इश्क या ज़ुबैर सुमर सिलिल मां सुम्मा बेसिल मां, ऐं ज़ुबैर पाणी पियार, उन खां बाद पाणीअ खे रोके रख, हत्ता यरजिअ इलल जदर, तव्हांजो पाणी दीवारनि ताईं यानी पननि ताईं पहुचे, उन खां बाद अॻिते छॾ। सहाबी अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी ही तव्हांजो रिश्तेदार आहे, तंहिं करे तव्हां इहो फ़ैसिलो कयो आहे। पंहिंजे चेहरे ते कावड़ ज़ाहिर थी, अञा अल्फाज़ नथा चवनि, ख़ामोश आहिनि। पंहिंजो रब आसमान खां क़ुरान करीम नाज़िल करे थो। जेकॾहिं सिर्फ़ क़ुरान करीम नाज़िल थी हा काफ़ी हुजे हा, पर अल्लाह पंहिंजे रसूल सां एतिरी त मोहबत करे थो जो जेकॾहिं को काफ़िर कंहिं अल्फाज़ सां रसूलुल्लाह जी गुस्ताखी करे थो, अल्लाह उन्हनि अल्फाज़नि जे ज़रिए उन काफ़िर जी तौहीन हलाकत खे क़ुरान करीम में नाज़िल कंदे क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ इबरत जो निशानो बनाईंदो आहे। जहिड़े तरीक़े सां अबू लहब चयो हो, तब्बन लक या मोहम्मद, अल्लाह क़ुरान करीम नाज़िल कयो, तब्बत यदा अबी लहबिन व तब मा अगना अनहो मालहु व मा कसब। अबू जहल चवण लॻो, अना अक्सरो नादियन फी हाज़ल वादी, आऊं हिन शहर में वॾी जमायत वारो आहियां। अल्लाह सूरत नाज़िल कंदे ये अल्फाज़ चया, फल यद ओ नादिया, फल यद ओ नादिया, भल त पंहिंजी जमायत खे सॾे, सनद उज़्ज़बानिया, इनखे ख़बर हुजणु घुर्जे। असां बि जहनम जा दारोगा मोकिलींदासूं त ही त मुस्लमान आहे, सिर्फ़ ग़लती जी बिना ते इहे अल्फाज़ चवे थो। तव्हां पंहिंजे रिश्तेदार जी वजह सां इहो फ़ैसिलो कयो, अल्लाह कसम खणे थो, फला व रब्बिका, ऐं नबी तुंहिंजे रब जी रुबूबियत जो कसम आहे। क़ुरान करीम सॼो पढ़ी ॾिसो, कंहिं मक़ाम ते अल्लाह पंहिंजे ज़ात जो अहिड़े तरीक़े सां कसम नाहे खयो सवाइ इन मकान ते जिते हिकु शख़्स रसूलुल्लाह खे जवाब ॾिनो आहे। अल्लाह फरमाए थो, फला व रब्बिका, ऐं नबी तुंहिंजे रब जी रुबूबियत जो कसम आहे। फला व रब्बिका, तुंहिंजी रब जी अज़मत जो कसम आहे। फला व रब्बिका, तुंहिंजी रब जी किबरियाई जो कसम आहे। फला व रब्बिका, तुंहिंजी रब जी वहदानियत जो कसम आहे। ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम, अल्लाह उन शख़्स खे मोमिनी नथो मञे जेको तुंहिंजो फ़ैसिलो न मञे। सिर्फ़ एसिताईं न, बल्कि तूं फ़ैसिलो करीं, फ़ैसिले खे मञी वठे, पर दिलि में मामूली रंजिश रखे, ऐं मोहम्मद मूंखे पंहिंजे किबरियाई जो कसम आहे, उहा मुस्लमानी न आहे। त उहा ज़ात जंहिंजी अज़मत बेपाया आहे, अल्लाह ताला अहिड़ी हस्ती असांजे तरफ़ मबऊस फरमाई आहे जंहिंजी अज़मत जा मिसाल क़ुरान और हदीस के अंदर बेपनाह मौजूद आहिनि। जिस्म जो को उज़्वो न आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो, जंहिंजो ज़िक्र अल्लाह क़ुरान करीम में सिधो सो या क़ियास जे तौर ते बयान न कयो हुजे। ज़िंदगीअ जो को अहिड़ो वाक़ियो न आहे जिते कंहिं दुश्मन रसूलुल्लाह खे धमकी ॾिनी हुजे। अल्लाह ताला मुख़्तलिफ़ शयुनि जा कसम खणी करे रसूलुल्लाह जी अज़मत खे न बयान कयो हुजे। पाण त उहा हस्ती आहिनि जॾहिं सुवारी ते सुवार थियनि था, काइनात जो इहो वाहिद मिसाल आहे। सुवारी ते सुवार थींदड़ इंसानियत जो सरदार, औलाद आदम जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा आहिनि। उन सुवारी जी मुहार पकड़ींदड़ मलाइकनि जो सरदार जिब्राइल अमीन आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जॻह खां गुज़रनि था, अल्लाह ताला उन जॻह खे जन्नत जो बाग़ीचो बनाए छॾीनि था। जंहिं क़ब्र